पुलिस शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में MNA जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि खे रुपोश करार ॾेई छॾियो आहे। मलीर पुलिस केस जो उबूरी चालान अदालत में पेश कयो, जंहिंमें MNA जाम अब्दुल करीम, न्याज़ सालार, अहमद शोरो, अता मोहम्मद ऐं ज़ाहिद खे रुपोश करार ॾिनो पियो। क़त्ल केस में गिरफ़्तार थियल MPA जाम अवेज़ गुराम खे पुलिस बिना हथकड़ियूं हणण जे अदालत में पेश कयो। उन मौक़े ते फरियादी जे वकील ऐं जवाबदारनि जे वकीलनि विच में सख़्त जुमिलनि जी ॾेवट बि थी। जवाबदार जे वकील अदालत खे ॿुधायो त MPA जाम अवेज़ पाण गिरफ़्तारी ॾिनी हुई ऐं हू पुलिस जी हिरासत मां फ़रार न थींदो। जेल इंतज़ामिया जे अमलदारनि ॿुधायो त जवाबदार MPA खे जेल में B क्लास ॾिनो वियो आहे। उन ते फरियादी जे वकील चयो त अहिड़ो को बि कानून नाहे त B क्लास जे कैदी खे हथकड़ी न लॻाई वञे। हथकड़ियूं रुगो ॿारनि ऐं औरतुनि खे नथियूं लॻाए सघजनि। जांच ऑफिसर अदालत में उबूरी चालान पेश कंदे ॿुधायो त पोस्टमार्टम जी रिपोर्ट अञा न मिली आहे। अदालत केस जी ॿुधणी 30 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी।